अमा वञी कंहिं मिस्किननि खे ॾेई विच। अम्मा ही कंहिंखे ॾेई अचां? अवा त सभु मिस्किन आहिनि, तूं वञ, जेको पहिरियों माण्हू नज़र अचई न उनखे ॾेई छॾिजां। इहो बि चइजांसि मुंहिंजे बचड़े खे दुआ कर त अल्लाह करे जल्दी ठीकु थी पवे, जल्दी उते मुंहिंजे बचड़े ते रहम कर, जवानी बख़्शे ॾींसि, जल्दी उथे। मालिक साईं, आउं तुंहिंजे दर ते 7 ॾींहं बुहारो ॾींदसि, 7 ॾींहं मटियूं भरंदसि, बसि मुंहिंजो बचड़ो उथी पवे, बचड़ो ठीकु थी पवे। हू वॾो बाजारो आहे, वॾो रहीम आहे, हू असांजे मथां ज़रूरु रहम कंदो। हा न मुंहिंजो बचड़ो चए पियो माल खपायो या त वञा हलियो, हाणे शिकरे भलाऊं निकिरी पयूं आहिनि। असां हिनजी हर ॻाल्हि खे ॿुधो करे छॾियोसीं। बेबल, सभु मुक़दर जो खेल आहे, तूं हिमत कर, अलाह कंदो त बचड़ो ठीकु थी वेंदो। कभी बाटला जी मानी ॾियण वई एॾी देरि कई चो? मानीअ खां पोइ रांझनि खे ॾिसण वई हुअसि। हो समय आयो आहे न? अञा बि साॻी हालत अथसि। इहो त शुक्र आहे जो मालिक ज़िंदगी ॾिनसि, पर ख़बर नथी पवे त अञा ताईं बेहोश छो आहे। ज़हर जो असर दिमाग़ ते चढ़ी वियो हूंदुसि। असां त भॼी भॼी वञी पहुतासीं, जेकर थोरी देरि कयूं हा न, रांझण त उते ई पूरो थी वञे हा, सॼो हेड्रो थी वियो। उहो हेड्रो ही अरड़ जा नांग था निकिरनि, वॾा ख़तरनाक आहिनि, वरी के नांग त एॾा ख़तरनाक आहिनि जो डंग हणनि था न, माण्हू घर ताईं कोन थो पुॼे। हूअं बि सालनि खां वस कोन थियो आहे, को जीत जहिड़ो निकिरी पियो हूंदो। उदा कणपिला अॼु भला पके ते कोन्हे त सवारी खणी न सुभाणे चओ कम जा न, बसि इहे पुछा कयो मां। छो वञो त अॼु वेई न? हिकु त कल्ह सासी खे ॾाढो भॼायो आहे, ॿियो त रांझनि बेहोश लॻो पियो आहे, सॼो ॻोठ हुनजे ॾुख में वतो पियो आहे। हाणे अहिड़ी हालत में जेकॾहिं मां जोत काए ॿाहिरि पेट जी कंदुसि, सुठो नथो लॻे। जॾहिं न ॿाहिरि वञो त रांझनि खे ॾिसण वञिजो ऐं बेबुल खे बि थोरो दिलासो ॾेई अचिजो। मां त वञा थो भॼे रांझण खे ॾिसां, बाक़ी जब तेरी मर्ज़ी आहे। तूं हल, मां अचां थो। चावदी हा ख़मीसा मूंखे इहो ॿुधा त ज़हर चूसण वारे जे माण्हू जे मथां बि ज़हर चढ़ी वेंदो आहे छा? हा फिज़र, पर जो तमामु एहतियात सां ज़हर चूसे, जेकर पंहिंजो पूरो ख़्यालु रखे, ज़हर चूसण वारे ते ज़हर जो असर कॾहिं बि न थींदो आहे। पोइ तूं पंहिंजो थोरो ख़्यालु कंदो कर, तूं बेहोश थी वएं, पोइ मुजीरे वारनि तुंहिंजे मथां पंहिंजी डॉक्टरी पे हलाई। मूंखे पाण सम्झ में ॻाल्हि न पई अचे त हीअ छा था कनि, पर पोइ ख़बर पई त तुंहिंजो अहिड़ो वाश कयूं, पोइ तुंहिंजे वात मां सॼो ज़हर कढी ॿाहिरि फिटो कयूं। बाबा टिबे खे नंढड़े हूंदे खां वॾड़नि खां इहो हुदो मिलियल आहे, उन करे इहो सॻो फीणो कंदो थो अचे। पर मुजीरी टिबे त पंहिंजो ई सिर विञायो। छा कयां फिज़र, पंहिंजो बच्चो आहे, जे रांझण खे कुझु थिए हा न त पोइ छा मां पाण खे बख़्शे सघां? सॼी उमिरि सूमर सां अखियूं न मिलाए सघां। छा चविया सूमर त टिबा सॼी दुनिया जो इलाज कई, मुंहिंजे बचड़े जो इलाज न कई, इन करे ई मां वसां नाहे घटायो। मालिक महिरबान आहे, बाक़ी जेका मूं तुंहिंजी महिनत ॾिठी आहे न, त रांझण खे कुझु बि कोन थींदो। इंशाअल्लाह छोकिरो अॼु तयारु थी वेंदो ऐं असांजे विच में वेही कचहरी कंदो। अम्मा अल्लाह कंदो जंहिं उम्मीद सां तूं ॾारो ॾरण आई आहीं, पहिरीं मुठ सां मुराद पूरी थी वेंदई, तीअं ई अबे रांझन खे होश अची वेंदो। आमीन काकी, ईअं ई थींदो। तुंहिंजे लाइ ॾारे जो अलॻि पाटरो खणी ईंदसि। अलॻि छो राणी? अम्मा असां सां गॾु वेही विच आङुर ते खाईंदी,
रुगो रांझन खे होश अचण ॾे। अम्मा अलाह कंदो पुट रांझन खे होश अची वेंदो। ॾिठो कोन हुई वीचारे टिबे केॾी महिनत कई हुई, नांग जो केॾो सहर हुन चूसे वरितो ऐं उनजो असर वीचारे टिबे ते थी वियो। अम्मा वीचारो टिबो बि इलाही देर ताईं बेहोश हुयो। हा काकी, अलाह साईं काके टिबे खे बि सलामत रखंदो। उन जहिड़ो नेक माण्हू असांजे ॻोठ में आहे। हा मां, जेकॾहिं टिबो असांजे ॻोठ जो न हुजे हा त असांजा मर्द त रुली मरनि हा। हाणे खट जो सेरूं थो भॼे तॾहिं बि वीचारे टिबे खे था वठी अचनि। जेकॾहिं जनर आवड़ाणो आहे त पोइ बि वीचारे टिबे खे था वठी अचनि। जे हॾु भॼे थो उहो गंढराइणो आहे तॾहिं बि वीचारे टिबे खे था वठी अचनि। जे नांग थो कंहिंखे खाई वञे त उनजो ज़हर चुसाइण लाइ वीचारे टिबे खे था वठी अचनि। लख एहसान हिन मालिक जा जो असांजे ॻोठ में अहिड़ो क़ाबिल माण्हू पैदा कयईं, न त असां किथे रुली किथे रुलऊं हा। अच मां तव्हांखे जनर कढी ॾियां, तूं ॾारो ॾ हले। मालिक बि ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। रब राम करे बेबुल जे बचड़े ॾे जवान पुट अथसि, भली खणी बेबुल सां हज़ारे ॾुख आहिनि दिलि में, उहे पंहिंजी जाइ ते। रब बचड़े खे हयाती बशके ॾेसि, न त इहा मुई बेबुल बचड़े जो सदमो काथे थी बर्दाश्त करे सघे, जहिड़े ई मरी वेंदी। मोदी इहो त मूंखे ॿुधा, इन रांझन जी तबियत में अञा सुधारो आयो आहे या न? न दा किथे, जहिड़ो हुयो तहिड़ो आहे। अम्मा तोखे हाणे इहा रांदि सूहे थी? हा छॾ हाणे इन जी पचर, उथी वञ बेबुल जे वञी घर उनजो हथु वंडा। उन्हनि जे घर में जेको कमकार हुजे न बेबुल खां पुछजांइ, वञी करे ॾिजांइसि उनखे। हींअर त बेबुल चुरी पुरी कान थी सघे, उहो घर जो भला कमकार कीअं कंदी? अम्मा कम लाइ राणी जो आहे उते। हा राणी बि आहे, पर जेकॾहिं असां वञी कम में हथु वंडाईंदियूंसीं त सम्झंदियूं त पाण ॾुख सुख में कमु आयूं। पर जेकॾहिं असां घर जले वेही रहंदियूंसीं न त बेबुल इहो ई सम्झंदी त ढकड़ी खे अञा दिलि में कीनो हुयो तॾहिं न आई। जेकॾहिं असांखे दिलि में कीनो न आहे त पोइ छो न वञूं? मालिक जंहिंजा ऐब ढके त ढकड़ी छो न ढके? तूं वञ महिल सां, मां वञ। जी अम्मा मां वञा थी। अता तूं हाणे घट जी पचर छॾ, वञ ओता कते ॿाहिरनि जो भाउ थी, वञ को कमकार ऐं ॾुख सुख में वञी शामिल थी। ईअं वाॾड़ूं न वेही खट जूं छिन। ठीकु आहे मुंहिंजी वॾो भेण, मां वञा थो। हे वाॾड़ूं खट जो कोन थो छिना, खटूं थो छॾ। अलाह जे हयाती आहे, कुरानी पर वज़न वॾो अथसि। हा शुक्र अथई मुंहिंजा मालिक, रब्बुल आलमीन असांजी रोज़ीअ में बरकत ॾिजे। आमीन। बाबा मथे ॻोठ जो बालू ऐं मुंडो तव्हां सां मिलण आया आहिनि। बाबा लोला, हू रांझन सां मिलण आया आहिनि या मूंसां? बाबा काके सूमर खां रांझन जा हाल अहवाल वरिता अथनि, हाणे चवनि था मुजेरीअ सां मिली पोइ वेंदासीं, शायदि को ॿियो बि कमु अथनि। भाई लोले खे मानी ॾे त महिमाननि लाइ खणी वञे। न मां न काके सूमर महिमाननि खे मानी खाराई आहे। बाबा हाणे रुगो तुंहिंजे इंतज़ार में आहिनि, तोसां मिली पोइ हलिया वेंदा। ठीकु आहे, मां हलां थो। ही ॿई तोसां ख़ैर में मिलण आया हूंदा? ॾुकार वधंदो थो वञे, मूंसां उहे सलाह करण आया हूंदा, इहो पुछण आया हूंदा त तव्हां ॻोठ छॾे था वञो या हिते रहंदव। हाणे त सभु ॻोठ वारा हेॾे लड़ंदा तव्हां सां सलाह मशवरे जे लाइ। हा भाई, हाणे मुसीबतूं वधंदियूं थी वञनि। अलाह साईं रांझन ते रहम करे, छोकर होश में अचे, पोइ पाण में मेड़ा को ॻोठ ठाहींदासीं। सॼे ॻोठ जूं मायूं ऐं मर्द वेही पाण में सलाह कंदासीं त ॻोठ छॾे हलणु घुरिजे या ॻोठ में रहणु घुरिजे। मोचेरी ॻोठ छॾे वसे तरफ़ हलण बि
वॾो अड़ांको पंथ आहे। छा मालिक साईं असां मथां पंहिंजी बाज जा बफड़ियूं न वसाईंदो? हाँ, त असांजी माल जो कुझु चारो थी पवे। भाई मालिक साईं राज़ जो राणो आहे। जे बफड़ियूं वसाईंदो त उनजी रहमत, जे न वसाईंदो न उन में बि उनजी हिकमत। मेरे आजे तूं ईअं कर जी सुभाणे खां वठी हिन जो जेको आहे सो सुम्हण वारनि जो माल तूं छोड़ींदे, जेसीं राजान जी तबियत सही नथी थिए। हाणे हू सुभाणे छा चवंदा त हिननि जा छोरा संजो ॾींहुं ठुको वेठा खाइनि, ईअं असांजे कमु नथा अचनि। छा वधी? ठीकु आहे अदा, जीअं तो चयो आहे न ईअं ई थींदो। हींअर त हा करींदो, जहिड़ी महिल न खरती रही तो ॿाहिरि सवारीअ सां गॾु त पोइ ठिप जवाब न ॾिजाए। वरी अहिड़ी गुड ॾियांसि। छा वधी? हा भाॼाई कमु हूंदो आहे त मां कंदो आहियां न, बाक़ी हू मां कॾहिं कमु खां न टायो आहे। कमु न हूंदो त पोइ त रुलंदुसि न। चङो मां पाटोड़ा धोई वठां। पाटोड़ा चवंदी तोई? छा वधी? बेबुल चवराए मोकिलियो आहे त 3 पाटोड़ा धोई शाम जो मान मिठे ॾारे जो पुनो थी लाए। मालिक उन्हनि जो ख़ैर क़बूल करे ऐं रांझण खे ज़िंदगी बख़्शिजे। कजे मां वञा त उतां किथे को कमकार त कोन्हे न? मां बि वञा थी बेबुल सां कम में हथु वंडराए। घर में केरु कोन हूंदो, तुंहिंजो त कमु न आहे न। मां शाम ताईं उते हूंदुसि। कजे छा वधी? मोर तूं हे पाटड़ा जेके न वञी काके सूमर जे घर ॾेई आ, पोइ वञी ॿाहिरि वञजाए। ठीकु आहे भाॼाई, मां ॾेई थो अचां, हिन महिल मां ॾेई थो अचां। ओ बाबा तूं अखियूं त खोल न, छो नथो मूंसां ॻाल्हाए? सही ऐं छा कयां? सची ॿुधां मूंसां कावड़ियो त न आहे न, पर छो नथो ॻाल्हाए? अखियूं खोल मां लागे मञे, मुंहिंजी दिलि ॾाढी बेचैन आहे। तूं अखियूं खोल न, पर बोल तोसां ॻाल्हायां। तूं मूंखां बि नाराज़ थी वई? ॻाल्हाए नथो। काकी काकी तूं पाण खे संभाल, राजन खे कुझु बि न थींदो। काकी ही अॼु ई अखियूं खोलींदो, मालिक असांजे मथां महर ज़रूरु कंदो। छा पाण खे संभालिया? तूं मौत जे बिस्तरे ते आया आहियो। अलाह न कंदो अम्मा, मुंहिंजे भाउ खे कुझु बि न थींदो। तूं ही ना उमीदी वारी ॻाल्हियूं छो कंदी आहीं? अच्छा अम्मा तूं ॿाहिरि हली कुनो संभाल। न तूं मां हम कजाए काकी कुझु पाटोड़ा मां खणी आई आहियां, इहो ॿुधाए त ॿियो छा कमु करिणो आहे? हा अम्मा, ख़ैर बख़ैर सां तयारु थी वियो आहे, बसि दम ते आहे ॼाण पको। आउं बि वञा थी 2 पाटोड़ा खणी थी अचां ऐं ओड़े पाड़े वारनि खे बि ॿुधायां थी त ॿारड़नि खे मोकिलनि त हिते ख़ैर खाई वञनि ऐं मुंहिंजे बचड़े लाइ दुआ बि घुरनि त ख़ैर सां हू अखियूं खोले ॻाल्हाए ॿोलाए। न काकी असां वञूं थियूं न। अम्मा तूं वई देगिड़ो संभाल, मां ऐं वधाई वञूं थियूं घर घर मां पाटोड़ा खणी थी अचूं। तूं घर घर केॾो भॼंदी? तूं देगिड़ो संभाल, मां ऐं राणी वञूं थियूं ऐं जल्दी पाटोड़ा खणी थी अचूं। नाज़ा बि वई आहे, कुझु पाटोड़ा उहा खणी ईंदी, कुझु असां खणी ईंदियूंसीं। ठीकु आहे अम्मा, पर जल्दी सभिनीनि खे ॿुधाए अचो। ठीकु आहे अम्मा, जेका तुंहिंजी मर्ज़ी। तूं ऑफिसर आहीं, तूं सोच भला त हिते पाणी असीं किथां खां अचूं जो लॾ पलाण खां बचूं। अलाह कंदो। वेहो बाबा, वेहो 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 वेहो। बाबा मालिक साईं कंदो त लॾण ते मजबूर न थींदासीं। मुजेरी तोरे ख़ैर हुजे। ख़ैर हुजे बाबा, अलाह कंदो सदाईं ख़ैर हूंदो। पर बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे अचण ते
उथण जी तकलीफ़ न कयो। वॾे जे आदर भावला उथण खे तकलीफ़ न आहे चइबो मुंहिंजी। बाबा ख़ुशबाश चङा भला भला ॻोठ में सभु ख़ैर लॻो पियो आहे, माइट मिट ख़ुशि थिए बा। कुर्ब किरोड़े मालिक जा दुआऊं अवां बहिरायूं जूं। बाबा शुक्र आहे हुन रब जो जेको ॿिन्ही जहाननि जो मालिक आहे। मुंहिंजी तव्हां खां इहा सलाह वठणी हुई, अञा वेहण जो इरादो आहे जा वसे तरफ़ निकिरंदो? जे मुंहिंजी निकिरो त ॿुधाइजो त गॾु निकिरंदासीं, ईअं काठी काठी खां जुदा न थी जाओ। बाबा बालू उन बारे में अञा सोचियो ई न आहे। बाक़ी सूमर वारो पुटु ख़ुशि थिए उन खां पोइ पाण में मेड़ा को कोठराए सलाह कंदासीं, पोइ उन बारे में सोचींदासीं। फ़ैसिलो जेकॾहिं मूं हिक जो हुजे हा न त पोइ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, पर फ़ैसिलो मूं हिक जो न आहे। ही बाबा सभिनी जो गॾियल फ़ैसिलो आहे। जेको बि फ़ैसिलो थियो मां तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। पोइ तव्हां पाण में सलाह कयो, जेका बि अव्हां जी सलाह बीहे उनखां असांखे आगाह कजो। बाबा अखियुनि सां, बिल्कुलु पंहिंजी जान सां। ईअं राति जी ऊंदाईअ में बाबा लॾो कोन खणंदासीं। तव्हां छा था सम्झो त सूमर वारे पुट रांझन खे होश ईंदो? फ़क़ीर जो ख़ैर, चङो थियो जो तव्हां अची वियो। फ़क़ीर साईं असांजा त भाग भला, नेण थधा जो तव्हां असां ॾांहुं पेर कया आहिनि। फ़क़ीर साईं असांजे लाइ दुआ कजो। चङो थियो जो अची वियव। मुंहिंजे नंढड़े खे नांग ॾंगियो आहे, महिरबानी करे दुआ जा पेर घुमायो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। फ़क़ीर बाबा तव्हां अलाह जा प्यारा आहियो, असां ग़रीबनि जहिड़ा को हथ राखूं त मुंहिंजो पुटु सही थी वञे। रब तव्हांजी दुआ ज़रूरु क़बूल कंदो। बाबा बंदो केॾो बि गुनाहगार छो न हुजे, पर सची दिलि सां घुरियल दुआ मालिक कॾहिं बि रद्द नाहे कंदो मुंहिंजा बाबा। बसि उनजे क़बूलियत जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु थियल हूंदो आहे, उन वक़्त ताईं बंदो इंतज़ारु करे ऐं मालिक मां नाउमेद न थिए, मालिक उनजी दुआ ज़रूरु क़बूल कंदो। बाबा अचो, बाबा अचो त सभु गॾिजी हली मालिक दर ॿाॾायूं, जीअं नंढड़े खे सिहत मिले। छो त रांझन मुंहिंजो पको मुरीद आहे। बाबा जीअं ई मूंखे ख़बर पई तव्हां मैखानो छॾे हेॾे अचणु शुरू कयो। हली ॾेखारियो बाबा त मां ॾिसां त मुंहिंजो बचो कहिड़े हाल में आहे। हू अखियूं कोन थो खोले, शायदि तव्हांजे दीदार जे लाइ हुनखे तांघ आहे। फ़क़ीर साईं अचो बाबा, अॻियां थियो, अचो बाबा। अचो फ़क़ीर साईं, वेहो बाबा। मालिक साईं तूं वॾो करीम आहीं, तूं वॾो गफ़ूर ऐं रहीम आहीं। रब्बिल आलमीन असां इन जे क़ाबिल न आहियूं त तूं असां खां इम्तिहान वठी ऐं असां हुन ते पूरा लहूं। मालिक सरदार तूं असां ते रहम फरमा। मालिक हिन नंढड़े जे मथां रहम फरमा। करीम तूं करम करेसि हिन जे मथां।
हिनखे जवानी बख़्शे ॾे मुंहिंजा रबिल आलमीन मालिक सरदार। असां वॾा ख़तादार आहियूं। 3 मोहम्मद जे सदके, पंहिंजे महबूब जे सदके हिनखे जवानी बख़्शे ॾे मुंहिंजा मालिक। तूं करम कर, तूं वॾो करीम आहे, रहीम आहे। हिनखे पंहिंजी ज़िंदगी बख़्शे ॾे मुंहिंजा मालिक। हिन जवान खे जवानी बख़्शे ॾे। बाबा, हुनजी दरबार में असां गुनाहगारनि जूं दुआऊं क़बूल थियूं। बाबा सुमर, जेका खेर खेरियात कराई अथई न, वञ खणी अच बाबा, वञ। हा बाबा, वञ। ॿारनि खे बि खाराइजां, हेॾे बि खणी अच। हा बाबा। यार मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, अधी पीपल मिठो देगड़ो लाइ हींअर लाहींदी, हीअ लाइ शाम लाइ दी, टेम त पुछोसि। बेबल, केरु तयारु आहे न? हा हा, ख़ैर तयारु आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। बिस्मिल्लाह करे सभिनी खे विरहाए ॾे। हा। काका ऑफिसर को कमु त न आहे? बाबा तूं हीअं कर, तूं वञ घर, सुबुह जो सवेल मुंहिंजी फटफटी काए मुंहिंजे साम्हूं अचे बिहार जा। मां शहर वेंदुसि, मूंखे कमु आहे थोरो। ठीकु आहे काका ऑफिसर। इन खां पहिरियां तूं मुजेरी खे ओताक ते मोकिलिजांइ। मां नथो चाहियां त वरी मां हिन चरनि जे रुख चढ़ां। शहर पहुचण खां पहिरियां वरी इहे चरिया मूंखे कंहिं खॾे में उछलाइनि। ऑफिसर बाबा, हिन में असांजो टके जो ॾोह बि कोन थिए, पर हाणे तूं डिलीवर ही कचो, तोखे हाणे असीं छा कयूं? बाक़ी जेको असांजो मुजेरी थिए न, मुजेरी हवाई जहाजनि जो डिलीवर थिए, हवाई जहाजनि जो। हा त पोइ तव्हां कयो मुजेरी खे तयारु, मां शहर मां मोटी अचां, पोइ कयूं था इहो मुक़ाबिलो। पोइ तव्हां सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त केरु डिलीवर पको आहे ऐं केरु डिलीवर कचो आहे। ऑफिसर बाबा, इजाज़त हुजे त हिकिड़ी ॻाल्हि कया जे दिलि में न करींदा। न न, तूं ॻाल्हि कर, ॻाल्हि कर। बाबा, ॻाल्हि इहा आहे त तूं ऐं असां सभिनी जो मिज़मान, इन करे मुजेरी तुंहिंजी इज़त करूं। बाक़ी सही जे करे मुजेरी मैदान में लथो न, तूं हरगिज़ उन सां मुक़ाबिलो कोन करे सघंदे, कोन करे सघंदे। हा, इहा मुंहिंजी दावा। काका ऑफिसर, असां तुंहिंजी डिलीवरी ॾिसी छॾी आहे। बाबो तोखे मथो मथे ते मारींदो, ॾिसजांइ। बाबे खे तूं जॾहिं मारींदी न, चवंदेसि मुजेरी साड़े छॾी। जेकर इहा ॻाल्हि ऑफिसर, त पोइ बाबा पंहिंजा पेर पहुता। असां सभु गॾिजी मुजेरीअ खे मुक़ाबले जे लाइ तयारु था कयूं। जेकर हिन फटफटीअ जो मुक़ाबिलो थियो न, बाबा कोहा माण्हू हिते ईंदा। ख़बर अथई छो? ही नओं मुक़ाबिलो आहे, नओं फटफटीअ जो। हमेशह हिते उठनि ऐं गॾनि जो मुक़ाबिलो थींदो आहे। मुक़ाबिलो छा थींदो आहे बाबा? माण्हुनि जा मेड़ गॾु थींदा आहिनि, मेड़। जेकॾहिं वञी थी माण्हुनि खे ख़बर पए त फटफटीअ जो मुक़ाबिलो आहे, पोइ त बाबा हिते मेलो हूंदो, मेलो। मां बि इहो थो चाहियां त हिते मेलो मचे ऐं हितों जे मारवड़नि जा ॾुख सूर दर्द कुझु घटि थियनि, ऐं हितों जा सभु ग़रीब मिसकीन इंजॉय कनि। छा कनि? इंजॉय। काका ऑफिसर, तूं बि अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ चवंदो आहीं। तुंहिंजे ख़त में हिकु अहिड़ो लफ़्ज़ लिखियलु हो जो बाबा उन खे हिजे करे करे थकिजी पियो। नेठि उन लफ़्ज़ खे छॾे बाबा अॻिते ख़त पढ़णु शुरू कयो त उहो मो लफ़्ज़ वरी ॿीहर अची वियो। बाबा ख़ार मंझां बेज़ार थी मथे ते हथ हणी चयो त वरी साॻियो लफ़्ज़ आयो आहे, साॻियो आहे। मूं चयो त माण्हू फटफटी जो मुक़ाबिलो ॾिसी मज़ो वठनि। हा काका ऑफिसर, इहा ॻाल्हि कर न, मज़ो वठंदा। ऐं सालनि तो इन मुक़ाबिले जूं ॻाल्हियूं हलंदियूं, ओताकुनि में बेस हलंदा। कंहिं खटियो, कंहिं हारायो, माण्हू बेस कंदा। तूं त को सभा वाइड़ो ही पियो। हिन हुन छा? मुजेरी मुक़ाबिलो खटींदो, मुजेरी मुक़ाबिलो खटींदो। हो तो इहो बि ॾिसंदासीं। रुगो मुजेरी मैदान ते लहे, पोइ ख़बर पवंदी त केरु थो खटे।
सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।